व अस्हाबिही व इत्रतिही व अहली बैतिही व अज़वाजिही व औलादिही अजमईन। बुरोहो बंभोर अची आर्याणी उजारियो लाथो सब लोकता हाड़े धनी होर छोरियों छुरण सिखियूं पुन्नू मुंजो पोर आयो सो तोर जे दुखियों दिख विहारियूं। जो सुभान अल्लाह। लतीफ साईं तो फरमाए त सोना ब्या बि घणा पर मुझो पुन्नू सिर सभिन चांगे ते चढ़ी करे कंदो वढ़ विलहन मथा माज़ूरियुन होत धरी दो हथड़ा। वरी तो फरमाए त खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज नजर सुख सूरज शाखूं झकियूं कूमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिलबर झको थियो जो जोहर जानिब जे त जमाल सी। जेतरी जमात आ ओतरो सुभान अल्लाह जो आवाज न। मुअज़्ज़ज़ व मुकर्रम खानपुर महरजा बाज़मीर बाशऊर सुन्नी मुसलमानों, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा किरोड़े करम ऐं एहसान जे अल्लाह असां खे मदीने वारे साईं जे मीलाद मल्हाइण जी सआदत बख्शी आहे। ऐं अॼु इन पंजगली चौक ते गॾु थी पंहिंजे यार पंहिंजे हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे शान ॿुधण ऐं ॿुधाइण जी सआदत बख्शी आहे। अल्लाह जो शुक्र अदा कयूं जे अल्लाह असां खे मदीने वारे साईं जो उम्मती बणायो आहे। सुभान अल्लाह। को मूसा कलीमुल्लाह जो उम्मती बणियो, को नूह नजीउल्लाह जो उम्मती बणियो, को ईसा रूहुल्लाह जो उम्मती बणियो। असीं भाग वारा आहियूं जो अल्लाह असां खे मुस्तफा जो मदीने वारे साईं जो सुणन जे सरदार नबियन जे अगवान जो उम्मती बणायो आहे। वरी जो सुभान अल्लाह। जे नबी जे अचण ते खुद अल्लाह पाण खुशी मल्हाई, जंहिंजे ॼमण ते हूरूं ज़मीन ते लही आयूं, मलाइक नूर जा कंदील झले बीठा। आमिना खे पहिरें महीने जॾहिं अम्मा आमिना साइण जे बतने अथर में मुस्तफा आया त साइण जी फरमाए आदम अलैहिस्सलाम मूंखे बिशारत ॾियण आयो आहे। ॿिए महीने इब्राहिम खलीलुल्लाह आयो आहे। कॾहिं मूसा कलीमुल्लाह पियो अचे, कॾहिं नूह नजीउल्लाह पियो अचे, कॾहिं हज़रत शोएब अलैहिस्सलाम पियो अचे, त वरी दाऊद अलैहिस्सलाम पियो अचे। आमिना मुबारक हुजई जो तूं मोहम्मद मुस्तफा जी अम्मा बणी आहीं। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जा एहसान आहिनि जे अल्लाह असां खे उन नबी जो उम्मती बणायो आहे जंहिंजो शान रब ॿुधाए, जंहिंजी अज़मत अल्लाह बयान फरमाए, जंहिंजो इश्क ऐं अदब अल्लाह सेखारे, जंहिंजे हुस्न जी ॻाल्हि अल्लाह ॿुधाए, जंहिंजे चेहरे जो तज़किरो रब पाण क़ुरान में करे, जंहिंजी उमिरि जो तज़किरो अल्लाह पाण क़ुरान में फरमाए, जंहिंजे हथनि जो ज़िक्र अल्लाह करे, जंहिंजे हलण जो ज़िक्र अल्लाह करे, जे आसमान दे निहारे त इहो निहारण या अदा अल्लाह क़ुरान में बयान करे। ॾिसण त परे जी ॻाल्हि आहे, ॻाल्हाइण त परे जी ॻाल्हि आहे। नबी रुगी सोचे पियो त अल्लाह उनखे क़ुरान जी आयत बणाए छॾे। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अब शुक्र कयूं जे अल्लाह असां खे उन नबी जो उम्मती बणायो आहे।
ॾियो ख़बर अहिड़े नबी जे अचण ते ख़ुशी कजे कि न कजे, अहिड़े नबी जो मीलाद मल्हाइजे कि न मल्हाइजे। कहिड़ा कहिड़ा था चओ महबूब जो मीलाद मल्हाए, जेके झलनि था मीलाद खां रोकनि था, मदीने वारे साईं जे मीलाद के बिदत था सॾनि, जेके महबूब जे अचण जी ख़ुशी के नाजायज़ था सॾनि। मूं चयो अदा तोखे ॻाल्हि नथी वणे त चुप करे वे, आशिकनि खे झली छो थो त महबूब जो मीलाद न मल्हाए। वरी जो सुभान अल्लाह। अबा जेसी सुन्नीअ जे सिर में साहु आहे तेसी मदीने वारे जो मीलाद ॻाईंदासीं मल्हाईंदासीं। न कंहिंजी फतवा असांखे रोके सघंदी, न कंहिंजो दहमान असांखे रोके सघंदो। सिर हलिया वेंदा, जे रत वहंदो त रत जे कतरे कतरे मां मुस्तफा जे लाइ मरहबा जो नारो ॿुधण में ईंदो। हरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख़ुशी मल्हाईंदासीं अबा, कल बि ख़ुशी मल्हाईसीं, अॼु बि ख़ुशी मल्हाईंदासीं। रोगी 12 रबीउल अव्वल न 12 महीना मदीने वारे साईं जे मीलाद में नाराज़ न थियो त हिकिड़ी ॻाल्हि अञा चवां, असांजा सुन्नी तकड़े नाराज़ थी वेंदा आहिनि, कावड़ जी पवंदा आहिनि। समझाइण थो चाहियां तव्हांखे, अवा मीलाद मल्हाइबो मदीने वारे साईं जी ज़ात जे लाइ। सॼी ज़िंदगी महबूब जो मीलाद मल्हायूं पिया, समझण जी ॻाल्हि आहे, तवजह ॾिजो मूंॾे। सभई मीलाद मल्हाईंदा हुआसीं त महबूब राज़ी रहे, नाथख़्वानी थींदी हुई ऐं महबूब मुस्तफ़ा करीम जी मथां सलात पढ़ी वेंदी। हिन साल हले कहिड़ो सुन्नियुनि खे सूर पियो आहे, साईं असां फिलाणे खे साड़ियूं था, मीलाद मल्हायूं मुल्लनि खे साड़ियूं था, कटड़ू सड़े थो। मीलाद इन जे करे मल्हाइबो आहे त मुल्लनि खे हसद ॾियारियूं, मुल्लनि खे जलायूं, दुश्मननि जे मथां असां दहमान कयूं। मीलाद इन जे करे मल्हाइबो आहे त माण्हुनि खे हसद ॾियारियूं, बुग़्ज़ ॾियारियूं, उन्हनि जी दिलि जलायूं, उन्हनि खे तकलीफ़ पहुचायूं। न, सुन्नी मीलाद इन जे करे मल्हाईंदो आहे। अॼु नंगर कयो अथमि, अॼु घर में झंडियूं हयूं अथमि, चरागा कयो अथमि, मन जानिब राज़ी थिए, मन मुंहिंजे मथां नज़रे करम फरमाए। अब का ॻाल्हि समझो था हले कोन था समझो? सुभान अल्लाह। अॻ में मां रेलियुनि में वेंदो हुअसि, मीलाद जी गलियुनि में अॻ में नात हलंदी, मदीने वारे साईं जे मथां दुरूद हलंदो हुयो। हाणे साईं जिथे थो वञा उते था हलाइनि, साईं कटड़ू भली पियो सड़े, असां मीलाद मल्हाईंदासीं। इहो इंसाफ़ आहे? ईअं मीलाद मल्हाइबो आहे? असां झुमरियूं पाईंदासीं, नचंदासीं, टपंदासीं, नचण मीलाद आहे। मीलाद नचण खे सॾिबो आहे? मर्द औरतुनि जे इख़्तिलात खे मीलाद सॾिबो आहे? मीलाद इहो न आहे जेको तो भायो आहे। मीलाद जी रैली में निकिरबो त अदब सां निकिरबो, एतिराम सां निकिरबो, कंध झुकियल हुजे, ज़बान ते मुस्तफ़ा जे मथां सलात हुजे, दिल गुंबद ख़ज़रा ॾे मुतवज्जे हुजे। का ॻाल्हि समझो था हले कोन था समझो? कंहिंखे जलाइण जे लाइ मीलाद जी ख़ुशी न मल्हाइबी आहे त असां ख़र्च कयोसीं, हेॾो वॾो जलसो कयोसीं त फिलाणो सड़ी वियो, असां हेॾो वॾो मीलाद कयोसीं, हेतिरो नंगर ठाहियोसीं त फिलाणे खे बाहि लॻी। न, मीलाद इन जे करे कबो आहे दिल ख़ुशि थिए, असांजे मथां मदीने वारे जी नज़रे करम थिए। हा, हिकिड़ी ॻाल्हि, असां पंहिंजे महबूब खे राज़ी कंदासीं, पोइ न चिरागा ते को जले थो त भली पियो जले, के कावड़ लगे थी तो भली पई लगे, को सड़े थो तो भली पियो सड़े, के बाह लगे थी तो भली पई बाह लगे। तुझे झलण सां पलण सां न झलजण वारा आहियूं, न पलजण वारा आहियूं, भली पियो तूं इन हसद में सड़, असां पंहिंजे आका जो मीलाद मल्हाईंदा रहंदासीं। मुझे मुर्शिद मातली वारे दिल भर साईं फरमायो, चो सुभान अल्लाह। मीलाद वा मीलाद वा महबूब जो मीलाद वा। अले लाउड वारो अॼु किथे वेठो आहे जो? या तो इहो थको वेठो आहे या तो मां थकल आहियां, सही नथो हलां या लाउड वारा। मीलाद वा महबूब जो मीलाद वा। थोड़ो डिले दी से
थोड़ो ही कोड़ी से प्रेशर दी से आवाज बताए चली मीला दुआ महबूब जो मीला दुआ चलेना वारा क्या चली चलेना वारा क्या चली मीलाद जिंदाबाद वा हथ मथे करी जो मीलाद जिंदाबाद वा मीलाद वा मी गजी चवरायो मीलाद वा मी वण सुका सावा थिया धरती सजी सरसब्ज थी वण सुका सावा थिया धरती सजी सरसब्ज थी मीह रहमत जा उठा मीह रहमत जा उठा हर तरफ लाता दुआ मीला दुआ महबूब जो मीला दो चो मीला दुआ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सुभान अल्लाह वाह वाह शान मदीने वाले साईं जो वाह वाह मर्तबो तुझे मुझे दिलबर नबी जो अल्लाह खुद मदीने वाले साईं जे अचण जो गालियों पियो करे असां पाण मुरादो नबी जो जिक्र नथा कयूं अबा नबी जो जिक्र असां के कुरान सेखारियो आ नबी जो अदब नबी जी ताज़ीम मदीने वाले साईं जो शान बुधाइण उनजी अज़मत बुधाइण मदीने वाले जो मकाम बुधाइण ओ खानपुर वारो असां सुन्नियुनि घरां न खड़ियो आ इहो शान खुद अल्लाह पाण बयान कयो आहे सुभान अल्लाह मुझे नबी जो अदब नबी जो जी ताज़ीम मदीने वाले साईं जो इश्क अल्लाह पाण कुरान में पियो बुधाए रब जे पाक कलाम कुरान मजीद मजा जेका मुबारक आयत सूरह हुजरात जी न फकीर पढ़ी रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनू ए ईमान वारो ए मोमिनो हेदे मुतवज्जे जो जडे अदब तो सेखारे अल्लाह ताला जडे नबी जो अदब पियो सेखारे उन वक्त हरनी मानुन सा मुखातब न थियो उन वक्त अल्लाह रुगी मोमिनन सा मुखातब थियो आ जडे रिसालत जी गाल आई मदीने वाले साईं जी आमद जी गाल आई मदीने वाले ताजदार जे नबूवत जी गाल आई कलमे पढ़न जी गाल आई त अल्लाह फरमायो या अय्युहन्नास कद जाअकुम रसूलुम मिन रब्बिकुम ए इंसानो तहकीक अची वियो आ तव्हां वटि तव्हां जे रब वटां हिकिड़ो रसूल ॿी जगह ते तो चवे या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम ए इंसानो ए दुनिया वारो बुधो तहकीक अल्लाह वटा तव्हां दे मदीने वारो बुरहान बणजी आयो आ इंसान लफ्ज अल्लाह चयो सभनी मानुन सा मुखातब थियो जडे कलमे पढ़ाइण जी गाल हुई तोरी मल रुगी मुसलमानन सा खिताब न कयई रब खिताब कयो ए इंसानो इंसान में हर को मुंह अची वियो के बुद्ध हिन के हिंदू हिन के सही मुजा यहूदी हिन ईसाई बाइन जैन बाइन सही ईसाई यहूदी केड़े धर्म सा ताल्लुक तो रखे को केड़े मजहब सा ताल्लुक तो रखे को केड़े भी कबीले वारो आ केड़ी भी कौम वारो आ केड़े खिते में रहण वारो आ रब सभनी के बुधायो या अय्युहन्नास गलो मुझो
वेठो पिया सुभान अल्लाह तव्हांजी नथी निकिरे सभिनी सां खिताब कयो जे हिंदू आहीं रब तो चवे तोड़े बि नबी आयो आ ईसाई आहीं मदीने वारो तोड़े बि आयो आ यहूदी आहीं मदीने वारो तव्हां बि आयो आ जे छेनो आहीं बुद्धो आहीं कहिड़े बि मज़हब वारो आहीं ॿुधो मदीने वारो तव्हां सभिनी जे लाइ रसूल बणिजी आयो आ अची वियो तव्हां वटि मदीने वारो ॻाल्हि सम्झो था हाणे कोन था सम्झो अब ध्यान मुड़े जो पर जेॾी महिल अदब मुस्तफ़ा जी ॻाल्हि आई मदीने वारे साईं जे अदब करण जी ॻाल्हि आई एतराम जी ॻाल्हि आई दरबारे रिसालत मआब में वेहण जी ॻाल्हि आई महबूब जे साम्हूं वञण जी ॻाल्हि आई अदब करण जी ॻाल्हि आई रब चयो या अय्युहल्लज़ीन आमनू ओ मोमिनो हाणे तव्हां मुखातब थियो अदब त सभिनी माण्हुनि ते लाज़मी आहे न पर अल्लाह ख़ासि खिताब मोमिननि खे छो फरमायो रब इन जे करे फरमायो छो त मोमिन अदब वारी जमात हूंदा आहिनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह इन जे मथां पीणो शुक्र कयूं जो अल्लाह असांखे सुन्नी बणायो आहे हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह सुन्नी बेअदब नाहे सुन्नी बेअदब न थींदो आहे जेको बेअदब आहे सो सुन्नी नाहे जेको अदब वारो आहे सो ॿिए कंहिं मज़हब सां ताल्लुक़ ई नथो रखे सुन्नी जी ज़बान में अदब सुन्नी जे अंदाज़ में अदब सुन्नीअ जे ॻाल्हाइण में अदब उन में एतराम नज़र ईंदो जेको बेअदब बणिजी वञे उसूल आहे बेअदब सुन्नी न थींदा अब का समझो था हाले कोन था समझो हिन वक्त एड़ो दौर अचे पियो आहे एड़ो ज़मानो पियो गुज़रे मुंहिंजा दोस्तो ईमान बचाइण ॾुखियो थी वियो आहे इल्म वारा ही रस्तनि सां भटकियो पिया वञनि रुगी इन अदब वारे दायरे खां तजावुज़ करण जे करे ओ मुंहिंजा दोस्तो मुंझी था पओ कहिड़े रस्ते ते वञूं केॾे वञूं केरो हक़ वारो आहे बसि हिकु ई निशानी अथई ॾिस अदब कंहिंमें आहे एतराम कंहिंमें आहे जेके अदब वारा आहिनि उहे हक़ वारा आहिनि आलिम सगुरा वेठा आहिनि पुछा कयो असां सुन्नियुनि जी सुञाण ई अदब बेअदब सुन्नी न आहे तव्हां अदब वारा थियो वलियनि जो अदब कबो अल्लाह वारनि जो अदब कबो वलियनि जे मज़ारुनि जो अदब कबो अल्लाह वारनि जी तालीम जो अदब कबो महबूब मुस्तफ़ा जे अहल बैतन जो अदब कबो मदीने वारे साईं जे हर हर बच्चे के पंहिंजो आका मञबो पंहिंजो इमाम मञबो मुझे नबी जे हर असाबी जो अदब कबो के असाबी जी बेअदबी न कबी गार न दिबी घट वध न ॻाल्हाइबो जेको असाबनि खे घट वध ॻाल्हाए बुरो भलो चवे के अबू बकर खे गारियूं ॾियनि के अलीअ जा गुस्ताख बणजनि असां ॿिन्ही खां बेज़ार आहियूं असांजो तरीक़ो इहो आहे त हैदर करार बि मुंहिंजे अखियुनि जो नूर आहे त अबू बकर बि मुंहिंजे सिर जो ताज आहे न चयो सुभान अल्लाह बचो बेअदबनि खां के खबीस नबी जे आल बैतन खे दा घट वध ॻाल्हाइनि सदाए सुन्नी तो वॾो पटको बधल अथसि लाहौर में वेठो आहे वॾो पटको पातल अथसि सदाए तो मां सुन्नी आहियां ऐं वरी यज़ीद जी तारीफ़ थो करे
हजरत इमाम अली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम के घटवत गलाए तारीख करबला में हेर फेर करे बुधाए तो सुन्नियुनि जी हीअ तारीख आहे मुझो इहा तारीख वेड़े धोई पी पेट जे सूर का फायदो ॾींदई तो के यजीद मुबारक हुजे असां सुन्नियुनि के असां जो इमाम इमाम हुसैन मुबारक हुजे समझो दाले को ना समझो कंहिंजे पेट में सूर थो पवे त ज़हरा फातिमा तु ज़हरा के घटवा थो ॻाल्हाए को ख़बीस थी हसनैन करीमैन जो शान थो घटाए को अलीअ जे शान के तके तोड़े थो अरे कंहिं तोखे या तराज़ू ॾिनी आहे कंहिं तोखे इजाज़त ॾिनी आहे त आल बैतन के असाबनि जे शान के वही तक ऐं तोड़ मां पई चिटे खणी वे मौपी तो वती त हे शान हिन खे मिलियो हे हिन खे न मिलियो तोखे के हक ॾिनो आहे तोखे इहो रस्तो के ॿुधायो आहे असांखे मोहम्मद मुस्तफ़ा सेखारियो आहे जेको मुंहिंजो असाबी आहे जेको मुंहिंजो अहल बैत आहे मुंहिंजी पूरी उम्मत जो इमाम सुन्नी सदाए भली अहल सुन्नत व जमात जो लेबिल पंहिंजे नाले जे अॻियां रगाए खानपुर महर वारो कन खोले ॿुधो जे अदब वारो नाहे उन जे मुंहं ते थुक बहण पसंदि कोन कंदासीं असांखे उहो माण्हू वणे थो जंहिंजे अंदरि अदब रखायल हुजे भली केॾो वॾो मौलवी सदाई चवी त मां हेॾो वॾो कमु कयो आहे भली चवे त मूं साईं मुंहिंजा हे किरदार अपनायो आहे हे किताब लिखिया आहिनि हे मदरसा खोलिया आहिनि मूं हीअं कयो आहे न हिकिड़ी गुस्ताखी हिकिड़ी नंढड़ी बेअदबी जे शैतान जी 4 लख सालनि जी इबादत रायगान करे सघे थी त तूं कहिड़े खेत जूं मूली आहीं हले ॻाल्हि सम्झो था रे सुठा पिया आहियो याद रखो दुनिया हिक खां हिक पासे थी वञे असां बेअदबनि जी जमात मां न थींदासीं चओ असां सुन्नी आहियूं मां सुन्नी आहियां चओ मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बसि प्यार आहे मुंहिंजो इश्क आहे हिकु अरबीअ सां मुंहिंजो इश्क आहे हिकु अरबीअ सां बसि मुंहिंजो बेड़ो पार आहे बसि मुंहिंजो बेड़ो पार चओ मां सुन्नी आहियां मां लफ़्ज़ अचनि था इहे आए कोन था अचनि था अचनि था ॾाए त मूंसां गॾिजी पढ़ायो मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बसि प्यार आहे मुंहिंजो इश्क आहे हिकु अरबीअ सां मुंहिंजो इश्क आहे हिकु अरबीअ सां बसि मुंहिंजो बेड़ो पार आहे बसि मुंहिंजो बेड़ो वरी जो सुभान अल्लाह मुंहिंजो होत हबीब हकीम आहे जेको साहिब खुल्क अज़ीम आहे सो रऊफ़ रहीम करीम आहे सो रऊफ़ रहीम करीम आहे उहो मदनी मुंहिंजो महदार आहे मां सुन्नी आहियां चओ मां सुन्नी आहियां मां मीलाद नबीअ जो मल्हायां थो मीलाद नबीअ जो मल्हायां थो मां नात नबीअ जी ॻायां थो मां नात नबीअ जी ॻायां थो मां गौस जी यारी खावां थो मां गौस जी यारी खावां थो अरे हिकिड़ो मुलो तो चवे दिल पर साईं जे गौस आज़म खे नथो मञे मुंहिंजो पिटिया हला गौस पाक पुॼंदुई दस्तगीर पुॼंदुई
असांजे इश्क जी शुरुआत ही दस्तगीर जे कदमन खां थी मां गौस जी यारी खावां थो पो हर वली मुझो दिलदार आहे हर वली मुझो दिलदार आहे मां सुन्नी आहियां दिलबर साईं तो चवे तोड़े दिल पर साईं कमजोर आहियां पर दुश्मन ले शहजोर आहियां तोड़े दिल पर साईं कमजोर आहियां पर दुश्मन ले शहजोर आहियां पर दुश्मन ले शहजोर आहियां छो त पंहिंजे जान बता जिंद घोर आहियां पंहिंजे जान बता जिंद घोर आहियां हे पंहिंजे जान बता जिंद घोर आहियां मुंहिंजो पीर सखी पगदार आहे मां सुन्नी आहियां हाणे जो थकायो शायद अध कलाक थियो अध कलाक अञा अध कलाक बाक़ी सल्लल्लाहु अलैहि या रब तो अदब सिखारे पूरी सूरत हुजरात नबी जे अदब सिखारण से भरी पई अल्लाह तो फरमाए ला तुकद्दिमू ए ईमान वारो अल्लाह उन जे रसूल का अॻियां न वधो वत्तकुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम अल्लाह खां ॾिजो बेशक अल्लाह ॿुधण वारो ॼाणण वारो ॾिसे पियो रब त कहिड़ा आहिनि जेके नबी खां अॻियां वधी विया पाण खे चवनि बसि असां आहियूं नबी जी ज़रूरत नाहे नबी जी हाजत नाहे नबी सुणे जो कमु नाहे अल्लाह जो क़ुरान तो फरमाए इहो मोमिन नाहे मोमिन उहो आहे जेको मदीने वारे साईं जे कढ लॻंदो आहे वरी रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनू ए ईमान वारो ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी ए ईमान वारो पंहिंजे आवाज़ खे नबी जे आवाज़ खां मथां न कयो वला तजहरू लहू बिल कौल कजहरे बादिकुम लिबादिन जिया हिक बे में ॻाल्हाईंदा आहियो बुलंद आवाज़ करे वॾे आवाज़ सां ॾाढा ॻाल्हाईंदा आहियो ज़ोर सां ॻाल्हाईंदा आहियो इएं मुंहिंजे नबी सां न ॻाल्हाईंदा कयो छो न ॻाल्हायूं कुरान तो फरमाए तहबत अमालकुम व अंतुम ला तशउरून जे जोर सां ॻाल्हाईंदो नबी जे आवाज़ खां पंहिंजे आवाज़ खे मथे कंदो तव्हांजा अमल चटु थी वेंदा ज़ाया थी वेंदा हब्त थी वेंदा ख़त्म थी वेंदा ऐं तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी अब तवज्जो मुड़िया एक माण्हू आयो आहे साईं मुंहिंजा खानपुर महल जे कंहिं ॻोठ मां सम्झो था ॻोठ मां आयो आहे खानपुर जी बाज़ार सामान वठण जे लाइ अटो वठंदुसि चांवर वठंदुसि घर जो सीधो वठंदुसि घर वारी जे लाइ कपिड़ा वठंदुसि पेशाब खणी आयो आहे 20,000 खीसे में पिया आहिनि सौदो सामान महीने जो वठण आयो आहे ऐं होॾां केरु खीसे उहे पैसा खणी कढी हलियो वञे हलंदा पिया लले जा खोड़ जेब कतरा शर्म न थो अचे मजलिस में वेठा हूंदा आहिनि खीसा कटे वेंदा आहिनि ॾिठा अथव न अहिड़ा बदबख्त अल्लाह हिदायत ॾींदुनि चओ आमीन 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 खीसे मां पैसा कढी वियो हिन खे शूर आहे त पैसा पिया आहिनि हिन खे यकीन आहे त पैसा पिया आहिनि जॾहिं सामान वठी दंग कयईं खीसे में हथ जो विधई त खीसो कटियो पियो अब आप समझो था नबी जे शान जे लाइ क़ुरान तो फरमाए
ते जेको शान में बेअदबी करे नबी का अग्यां वधी वने या साईं का पांजे आवाज के मथा हो करे उन जा अमल चट्टू थी विंदा बज़ाहिर चवे तो मां नमाज भी पढ़ा तो दाढ़ी भी रखी अथम पटको भी पातो अथम तबलीग भी कई अथम मस्जिद में वेठो आ सॼो ॾींहुं ला इलाहा इल्लल्लाह जी तवार भी पवेस थी तस्बीह हथ में फेरे थो पियो पर हूं नबी जी बेअदबी कंदो थो अचे बेअदबी वारो अकीदो रखियो वेठो आ क़यामत दिहाड़े उथंदो त पल्ले हिकु अमल बि कोन हूंदुसि हे भाईंदो त नमाज़ूं बि पढ़ी आयो आहियां उमरा बि करे आयो आहियां हज बि करे आयो आहियां ज़कातूं बि ॾिनियूं अथमि मदरसा बि ठाराया हुयमि मस्जिदूं बि अॾायूं हुयमि ग़रीबनि जी मदद बि कई हुयमि माशर में पहुचंदो अमल तुरंदा जा खणी जो ॾिसंदो त हिक नमाज बि कोन्हे का हिक रकात बि नाहे हिक रुपए जी ख़ैरात नाहे पुछा कंदो मौला हे अमल किॾे विया चयो वेंदो ओ नबी जी बेअदबी करण वारा अल्लाह तुंहिंजा अमल ज़ाया करे छॾिया छो त बेअदब हुए अदब वारो थोरी इबादत खणी ईंदो नबी जो अदब कयईं नबी सां इश्क रखयईं दिल मुझे नबी जी ताज़ीम करण वारी हुई चंद अमलन जे करे अल्लाह एड़ो नवाज़ींदो जो न लख अमल कया बेअदब बख्श बो कोन हे चंद अमलन जे करे जन्नत में रवानो थी वेंदो चो सुभान अल्लाह अब काल समझो ताले कोंदा समझो इन्नल लज़ीना यगुद्दून अस्वातहुम इंद रसूलिल्लाह उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम ओवे मानू जके पंजा आवाज अल्लाह उन जे रसूल जे अग्यां हेठा कन था झका था कन यही मानू आहिन यही इंसान आहिन यही मोमिन आहिन जंजी दिलुन के अल्लाह पंजी तकवा ते ला चूंडे वरतो वा बेलिया जो मुझे कल्लो साथ न छोड़े तव्हां जो तो साथ ॾियण घुर्जे न सुभान या तो मीह तव्हांखे थकाए छॾियो आहे या त साईं मुंहिंजा ख़लीफ़े मंज़ूर बि ॿुधायो त साईं अॼु टियों ॾींहुं आहे खानपुर में बिजली कोन्हे बापता वारनि जा सतायल था लॻो हमरा हुजे सो हिकिड़े फ़क़ीर जे घर में चोरी करण वियो घर में घिड़ी चोरी करण जे लाइ ॾाढा हथ पेर हई हाणे फ़क़ीर मिसकीन माण्हू हुन जे घर में हुजेसि कुझु लभेसि हेॾा हथ आई त फ़क़ीर जे खुली वई फ़क़ीर जो छा थो करी अथई चोरी थो कयां जे ख़ुदा जा बाना हिते मूंखे ॾींहं जो काशे नज़र नथी अचे तूं राति जो थो ॻोल्ही खानपुर वारनि सां इहो हाल थियो आहे लॻे थो अॼु अलाह मदीनो ॾेखारींदो आहे चओ सल्लल्लाहु मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या कुरान तो फरमाए जेके नबी जो अदब करण वारा हिन साईं जो एहतराम करण वारा हिन इहे माण्हू हिन जंजी दिलुन खे अल्लाह पंहिंजी तकवा जे लाइ पंहिंजी विलायत जे लाइ चूंडियो आहे हाणे वञी गौर कर वञी फिक्र कर सॼी दुनिया थई जांचे ॾिस वलीअ मिलंदई त सुन्नियुनि में मिलंदई उन्हनि में हिकिड़ो वली न मिलंदई वलीअ जेके मिलंदई अवा भिटाई त सुन्नी कलंदर त ॻाल्हायो सच त सुणो सुन्नी रोज़े धणी रहबर सुन्नी हज़रत काज़ी अहमद सुन्नी साईं मुंहिंजा लुआरीअ वारो लाल सुन्नी मिठो पीर सुन्नी महबूब इलाही सुन्नी त दिलबर साईं बि सुन्नी
बाशोरिया वारो भी सुन्नी, कंबर वारो भी सुन्नी, कंडियारे वारो भी सुन्नी। हर वली तो के साले सुन्नत व जमात में नजर ईंदा। मथे हलियो वञ, मथे हलियो वञ त सुयूती बि मिलाद मल्हाइण वारो आ, उस्कलानी बि मिलाद मल्हाइण वारो आ, इब्न जोज़ी बि मिलाद मल्हाइण वारो आ, ज़हबी बि मिलाद मल्हाइण वारो आ। हलंदो वञ मुजद्दिद अल्फसानी बि या रसूल अल्लाह चवण वारो आ। हज़रत मुर्शिद गौसुल आज़म पीराने पीर बि या रसूल अल्लाह चवण वारो आ। ख्वाजा मुईनुद्दीन अजमेरी या रसूल अल्लाह चवण वारो नजर ईंदई। ताली हुजवेरी या रसूल अल्लाह जो सबक सेखारे वियो। शाहे नक्शबंद हजरत ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद बुखारी या रसूल अल्लाह जो अकीदो सेखारे वियो। शहनशाह सोहरवर्द हजरत ख्वाजा शहाबुद्दीन सोहरवर्दी इमाम मातुरीदी हा हलिया मुहद्दिसन ने इमाम बुखारी या रसूल अल्लाह चवण वारो हुयो। तिरमिज़ी या रसूल अल्लाह चवण वारो हुयो। मुस्लिम बिन हुज्जाज या रसूल अल्लाह चवण वारो हुयो। अबू दाऊद नसाई या रसूल अल्लाह चवण वारा हुया। नंढा मुहद्दिस तबरानी बेहकी नाला खणंदो वञ, कंहिंजो नालो खणा। 1400 सालनि जी तारीख़ में जेको किताबनि जो ज़ख़ीरो नज़र अचे थो, मुसन्निफ़नि जो नालो खणंदे तोखे सभु सुन्नी अक़ीदे वारा अदब वारा या रसूल अल्लाह चवण वारा नज़र ईंदई। तव्हांजे पुखे इब्ने तैमिया पियो आ, अब्दुल वहाब नजदी पियो आ। तव्हांजे पुखे सिराते मुस्तकीम जो मुसन्निफ मां नालो ई नथो खणा। सो पुखे पियो आ जेको चवे थो कुत्ते बिल्ले घोड़े जो ख्याल अची वञे निमाज़ न टुटंदी, नबी जो ख्याल अचे निमाज़ भॼी पवंदी। अहिड़ा बेअदब तव्हांजे पुखे पिया। असांजे पुखे असांजो इमाम आला हज़रत अज़ीमुल बरकत अशाह इमाम अहमद रज़ा खां बरेलवी पियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तुझे तो निमाज़ में नबी जो ख्याल अचे हलिया तोखे मां हदीस ॿुधायां। साहबी चवंदा त निमाज़ पियो पढ़ा, नबी सोणे सॾु कयो, मुझे महबूब सॾु कयो, मां निमाज़ पियो पढ़ा। मदीने वारे साईं के जवाब न ॾिनुमि। निमाज़ पूरी करे साईं जी ख़िदमत में आयुसि। अचे अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह हुकुम फरमायो, छो सॼो हुयव? हबीबन करीमन फरमायो सॼो माए। पहिरें सॾ ते जवाब छो न ॾिनई? छा ॿुधो कोन हुई? चई या रसूल अल्लाह ॿुधो हुयुमि पर निमाज़ पियो पढ़ा, रब जो फर्ज़ पियो पढ़ा। साईं फरमायो कुरान न पढ़ियो अथई? जॾहिं अल्लाह ऐं उन जो रसूल सदक त डोड़ी अचे लबैक जे क़दमनि ते किरंदा कयो। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿी इश्क वारी हदीस ॿुधायां, ॿुधंदे दिलि ठरी पवंदई। हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ो त पढ़ा सल्लल्लाहु अलैहि हजरत अनस बिन मालिक अंसारी रदी अल्लाह ताला तो रिवायत करे कान तबियन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व खतमहु व सहिबहु। हजरत अनस बिन मालिक जेको मदीने वारे साईं जो खादिमा सहाबिया, साईं जन के वुजू कराईंदो हुयो, मदीने वारे जी खिदमत कंदो हुयो। नबी सोना मस्जिद में ईंदा हुया त साईं जी नाले नो खणी सीने सां लाईंदो हुयो। अनस तो फरमाए अन्ना अबू बकरिन कान युसल्ली लहुम फी वजह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लज़ी तुवफ़ी फीहे। लाउड वाला चलो तकरीर खत्म कया जा, ये न कर यार। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या
हजरत अनस तो फरमाए उहे दिहाड़ा जन दीहन में मदीने जा ताजदार ज़ाहिरी जिंदगी ता विसाल फरमायो हुन टे दिहाड़ा अग में ताई महबूब करीमन फरमायो त मुझे मुसले से अबू बकर के बिहारियो उन के चो त मुझो जानशीन थी मुझी मस्जिद में नमाज पढ़ाए वरी जो सुभान अल्लाह हत्ता इज़ा कान यौमुल इस्नैन सुमर चोड़ी आयो वहुम सुफूफुन फिस सलाते साबी चवे तो ज़ोहर नमाज जो वक्त असा नमाज में बीठा हुआ नमाज पिया पढ़ूं मस्जिद नबवी में 3 ॾींहं गुज़री विया नबी जो दीदार न थियो आ महबूबन करीमन जी ज़ियारत न थी आ ओ जेके सहाबी खड़ी जानिब खां परे न गुज़ारींदा हुआ 3 ॾींहं गुज़री विया दीदार न थियो आ सुभान अल्लाह फरमाए तो अनस बिन मालिक अबू बकर नमाज पियो पढ़ाए फकशफन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सित्रल हुजरते बरकातूं पढ़ी व्यायूं अन्या नमाज हल पई क्याम में बीठा हुआसी सामू असांजे खब्बे पासे खां मदीने वारे साईं जे हुजरे पाक ते पर्दो पियो लड़के फकशफन नबी मदीने वारे साईं पर्दो हटायो आ वरी जो सुभान अल्लाह दा नमाज पिया पढ़ूं नमाज बिसरी वई असा लोणो फेरे मदीने वारे जे दीदार में मुस्तगरक थी नमाज था पढ़ो पिया तवा नमाज छड़े दिनी चवण लगा नमाजू पोब थी विंजो दीदार जी घड़िया अज त दीदार करे दिल ठारे वठ मोहब्बत वारो तो चवे त अज अखियूं छडियो छिभण मां यार जो दीदार क्या अज अखियूं छडियो छिभण यार जो दीदार क्या मदनी मुख्तार जो दीदार क्या अज अखियूं छडियो छिभण मां यार जो दीदार क्या अज अखियूं छडियो छिभण हजरत अनस बिन मालिक तो फरमाए मदीने वाले साईं पर्दो हटायो यंजुरु इलैना महबूब सोना असांदे नजरे करम प्या फरमाइने दुनिया सिके पई त खड़ी रुकी साईं दिसन सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह ये दुनिया सिके पई वाह सहाबी तवां जो शान चेदो यंजुरु इलैना असां दे दिसन पिया त असां लोणो फेरे फेरे मदीने वारे साईं के दिसन लॻासीं अब अल्लाह तुझे मदीनो ॾेखारींदो उहा जेका पुरानी मस्जिद नबवी आहे हींअर त मस्जिद नबवी एॾी वॾी थी विया आहे खानपुर महर जहिड़ा 2 शहर थियनि एॾी वॾी आहे पर पुरानी मस्जिद जेका मदीने वारे साईं जी हुई पुरानी उते वञी बीहो न तव्हां हीअं किबले ॾे मुंहुं करे बीहंदो मदीने वारे साईं जो वो हुजरो पाक अॻ में हुजरे आयशा हुयो हिन वक़्तु गुंबद खज़रा आहे ठीक तव्हांजे कुल्हे जे साम्हूं हूंदो हाणे मुंहिंजो मुंहुं हेॾे आहे मुंहिंजे खॿे पासे साईं हुसैन ख़लीफ़ो मंज़ूर वेठो जेकॾहिं मां ॾिसणु चाहियां त कीअं ॾिसंदुसि ईअं मुड़ंदुसि तॾहिं नज़र ईंदा हा ॻाल्हायो मुड़ंदुसि लोणो फेरींदुसि हिन खॿे पासे वारनि जा मुंहं पोइ नज़र ईंदा हींअर त मुंहिंजो मुंहुं तव्हां ॾे आहे तव्हांजो दीदार पियो कयां ज़ियारत पियो कयां
सुभान अल्लाह हेदे दिसणो पवे तो लोणो फेरणो पवंदो सुभान अल्लाह हाणे अंदाज़ो लगायो फर्ज कयो तव्हां बि मस्जिद नबवी में बीठा आहियो सिद्दीक़ अकबर नमाज पियो पढ़ाए ऐं हीअं जो नबी सुणे पर्दो हटायो आहे साहबी चवंदा नमाज विसरी वई चिताए साईं जो दीदार कयोसी कान वजहू वरकतो मुसहफिन इए पियो लगे जिया रेल ते कुरान खुलियल हुजे मदीने वारे जो मुखड़ो असा के इए सुहणो पियो महसूस थे जोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साहबी चवे तो जिया चोॾीअ जो चंड चिमकंदो आ मदीने वारे जो मुखड़ो इए पियो चमके ततीब बदाह कई त किरोड़े कमर उभरे शम्स 100,000 पर जे पसन पिरीअ जो वीहो भाङो सारी सब जमार शम्स सुहाओ न करे लतीफ दो फरमाए जे मदीने वारे साईं जो हुस्न जमाल तपरे जी गाला वार जो वीहो हिस्सो हुस्न जो ज़ाहिर थे त सिज जी चमक कर खत्म थी वने मुझो महबूब अन्या सुनो वरी जो सुभान अल्लाह जेदो सुम्मत बसम यदहको नबी सुना एडो खिलिया जो सनन जा दंद मुबारक जाहिर थी साहबी चंदा जने खिलंदा होया साईं जने दंद मुबारक जाहिर थींदा होया उनन मा एडो नूर निकरंदो हुयो जो अंधेरा कमरा मुनव्वर थी विंदा होया नबी जे खिलण जे करे एतरी रोशनी थी विंदी हुई सुभान अल्लाह साहबी दे दो फहमना अन नफ्ततिना मिनल फरहे बिरुयतिन नबी तो नबी जे दीदार जे करे एतरी खुशी थी एतरी फरहत मिली जो असां के शक थियो गुमान थियो त नमाज तोड़े वेंदासी भनी छदींदासी नबी सुने इशारो कयो फअशार इलैना इशारो फरमान था त नमाज पूरी कयो साईं जन पर्दो हेठ कयो होश में आयासी असां त नमाज पिया पढ़ूं हे छा थी वियो पर नमाज टुटी न जिते छदी हुई न उतां वरी शुरू करे ॾेखारी अचा अब हिकिड़ो जुमलो चवां हे सहाबी हुया वहाबी न हुया अले सुजाग वेठा आयो सुभान अल्लाह असहाबी हुया जेके चवंदा त नमाज में हुजऊं पर जानिब जो जलवो अॻियां अचे त असांजा नमाज विसरी वेंदी आहे सिज गिरहण जी नमाज पढ़ाइण जे लाइ आया साईं साईं जन नमाज पढ़ाइण पिया सहाबी पोयां बीठा हुया सहाबी छा चवनि नमाज पूरी थी या रसूल अल्लाह नमाज दौरान असां ॾिठोसीं तव्हां पंहिंजो हथ मुबारक अॻियां वधायो वरी हथ पोइते कयो ऐं वरी खिलण लॻो मुरकण लॻो बेली सच्ची बुधायो नमाज पढ़ंदा आहियो न केड़ा केड़ा नमाज पढ़ंदा आहियो शाबाश अथव अधु हथ खणो था बाक़ी अध खां वधीक हथ खीसे में विझी वेठा आहिनि नमाज पढ़ो नमाज न पढ़ो नमाज न पढ़ंदो नबी साईं फरमायो हिकड़ी नमाज को ॼाणी वाणी छॾे ॾे उनखे 620 साल जहन्नम जी बाहि में जलायो वेंदो केतिरियूं नमाज़ूं कज़ा कयो वेठो अॼु वाइदो कर त 5 वक़्त नमाज पढ़ बि हाणे मस्जिद में वञो नमाज पढ़ंदा इमाम किथे हूंदो आहे अॻियां मुक़्तदी पोयां इमाम खिले थो रोए थो ॾंद थो कढे अले साईं मुंहिंजा वात थो चोरे अले चुप कयो बीठो आहे अले क़ुरान थो पढ़े अले गारियूं थो ॾे ख़बर पवंदी आहे इमाम त अॻियां बीठो आहे
मुक्तदी पोयां बीठा है साहब चवंदा नमाज पढ़ंदे नबी के खिलंदे ॾिठोसीं अबा ये सुनन अबू दाऊद शरीफ जी सही हदीस आ वहाब जो वॾो इमाम अलबानी जो लिखे त इहा हदीस सही आ मतलब इहो निकतो सहाबी लोणो फेरे फेरे नबी के अॻियां हीअं वरी ॾिसंदा हुया नबी सुणे जो चेहरो केॾो सुहिणो आहे साईं जन फरमायो बीठो नमाज में हुयुसि नमाज पढ़ंदे मूं जन्नत के पंहिंजे अखियुनि सां ॾिठो जन्नत जे अंगूरनि जा खोशा पिया लड़कनि दिल चाहियो त अंगूर पटे पंहिंजे उम्मतुनि खे खारायां पर मूं चयो हिननि लाइ आख़िरत में रब तयार कया आहिनि छॾे ॾिनुमि इन जे करे पियो मुर्का खिला सुभान अल्लाह मदीने वारे जी निगाहुनि जो कमाल ॾिसो मदीने मां बि सतनि आसमाननि खां मथे जन्नत आसमान जो तहो नबी से फरमायो मेराज वाली रात मूं ॾिठो 500 सालनि जे पंध ते हिकु आसमान जो तहो आहे अहिड़ा 7 आसमान उन खां मथे जन्नत मदीने मां बि नबी सुणो जन्नत में ॾिसे जन्नत जे अंगूरनि ताईं हथ पहुचाए छा को आशिक खानपुर महर मां पंज गली चौक मां या रसूल अल्लाह चवे छा मदीने वारो साईं हितां कोन ॿुधी सघंदो जोर सां जो सुभान जन्नत ताईं हथ पहुचाए सघे थो जानिब जो यदुल्लाह वारो हथ गुंबद खज़रा मां हिननि आशिकनि ताईं कोन पहुची सघंदो